अस्सलाम वालेकुम यार ज़िले खटे में आहे। काफ़ी अर्से खां दिलि चवे पई त केटी बंदर जो सैर कजे। हिते किथे बि को हींअर वक़्तु मच्छी मारण वारा ॿेड़ा न मिलिया। छा कयूं पाणी समुंड में बिल्कुलु घटि हुयो, परे परे ताईं को ॿेड़ो नज़र न आयो। आबादी बिल्कुलु परे परे ताईं, ॿ घर 4 घर 8 ॾह ख़ासि हिन पिकनिक वारे हिसाब सां को मज़ो न आयो। बहरहाल तारीख़ी शहर आहे, जे हिसाब सां पुराणो तारीख़ी बंदर आहे। ऐं जीअं पोर्ट कासिम आहे या ॿिया बंदर आहिनि, अहिड़ो हिते को बि सिस्टम नज़र न आयो। हल्को फुल्को शहर आहे, हल्की हल्की बाज़ार आहे। हिते पंहिंजो कोस्ट गार्ड वारा बि आहिनि, रूरल हेल्थ सेंटर बि आहे, वारा आहिनि, ॿोली सिंधी आहे ऐं इलाइक़ो जे हिसाब सां चङो बि आहे, तगड़ो बि आहे। ख़राबु हुयो आबादी, रस्ते ते सावक हुई, मुख़्तलिफ़ सब्जियूं, केला, नारेल, वोण, मुख़्तलिफ़ सब्जियूं वखर ऐं पान जा पत्ता बि किथे असीं फार्म हिकिड़ी आवाज़ अचे थो। चलो अलाह ख़ैर कंदो, मोकिलाणी न आहे। वरी असां हींअर वापसी कंदासीं, सुबुह जा 10 पिया थियनि। वरी असांखे काफ़ी पंध आहे, रस्तो बि किथे ख़राबु आहे, किथे सही आहे, सो मोकिलणी न आहे। अस्सलाम वालेकुम। फ़क़ीर केटी बंदर ज़िलो सिंध। दुआ में यादि कजो, पर दिलि सां यादि कजो। अस्सलाम वालेकुम।